ॾाढो सुठो थो लॻे। कलकत्ता महानगर जी हालत ख़राब। कलकत्ता काथे पहुची वियो? मां कलकत्ते हिकिड़े प्रोग्राम में वियुमि, प्रोग्राम शुरू थियण में देरि हुयो त मां हिकिड़े कवि सां गॾु हिकिड़े गार्डन में वेही रहियुमि। गार्डन में वेही रहियुमि त हिकिड़ो 18-19 साले जो नौजवान छोकिरो निकितो। तव्हां एतिरी सुहिणी वेशभूषा में, एतिरी सुहिणी पोशाक में वेठा, तव्हांखे पेरनि जे हथु रखण जो मन थो पए। 18-19 साले जो छोकिरो निकितो, लटा छा पातल हुयसि, फाटल जीन्स जो हाफ पैंट पातल हुयसि, टी शर्ट जेका पातल हुई हुन में अधु पेट पियो ॾिसिजेसि, पेट में बालियूं छिदल हुयसि, कननि में बि अलाए किथे किथे मुंहं में सिगरेट। निकिरी वियो त मुंहिंजो दिमाग़ु ख़राबु थी वियो। मां पासे वारे कवि खे चयो, मां चयुमि ॾिसो महानगर जा नौजवान छोकिरा कहिड़ी भद्दी भद्दी पोशाकूं पाइनि था, कहिड़ी भद्दी भद्दी ड्रेसूं पाइनि था। हो निकिरी वियो त पोइ हितां हिकिड़ो माण्हू घिरियो, चई भाई तूं मुंहिंजी जवान छोकिरी खे हितां वेंदे ॾिसियो छा? मां चयुमि छोकिरी? हिकिड़ो छोकिरो ज़रूरु निकितो, जीन्स जी फाटल चड्डी पातल हुयसि, टी शर्ट अधु पेट ॾिसिजे पियो, मुंहं में सिगरेट पियो, चई बस 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 उहा ई मुंहिंजी जवान छोकिरी। मुंहिंजे दिमाग़ जो फ्यूज उॾी वियो। मां चयुमि शर्म नथो अचेव? कहिड़ा पीउ आहियो, कहिड़ा फादर आहियो? तव्हांजी छोकिरी, जवान छोकिरी अहिड़ा भद्दा भद्दा कपिड़ा पाए घुमे थी, तव्हां हुनखे ॻाल्हायो नथा ॾियो, सम्झायो नथा? त हुन उल्टो मूंखे ई ॻाल्हायो ॾिनई, चई शटअप, ज़बान संभाले ॻाल्हाइजांइ, मां हुनजो पीउ न आहियां, मां हुनजी माउ आहियां। मोहन चाव जी उमिरि जा हिकिड़ो माण्हू पंहिंजे घर में वेठो हो, ॾाॾे जी उमिरि जो। हिन समय हिकिड़ो रिवाज हली वियो त हुन डाई खयईं ऐं सॼा वार कारा करण लॻो। त पोटो आयुसि 4 सालें जो हुन वटि। चई दादा हे छा था कयो? हुन पंहिंजे पोटे खे जवाबु ॾिनई कि मां पंहिंजा सॼा वार कारा थो कयां। चई हिन सां छा थींदो? चई हिन सां इहो थींदो कि मां जवान नज़र ईंदुमि, छोकिराट नज़र ईंदुमि। त हुनजो जेको 4 सालें जो पोटो हुयो अंदरि हली वियो। थोड़ी देरि में हो पंहिंजा सॼा वार अच्छा करे आयो, छुई सां, कलर सां रंगे करे। त ॾाॾे चई हे छा करे आएं तूं? ऐं हुन 4 सालें जे पोटे जो जवाबु अगरि लॻे कि तव्हांजे कलेजे में काथे ठक सां लॻो हुजे त सभिनीनि जा हथ मथे ॾिसण थो चाहियां मां। ॾाॾे हड़कायईंसि हुनखे, ॻाल्हायो ॾिनई कि हे छा करे आएं तूं, सॼा वार अच्छा छो करे आहीं? त हुन पोटे मासूमियत सां जवाबु ॾिनो कि दादा घर में को बुजुर्ग बि त हुजणो खपे। अच्छा, मोबाइल जो जेको खोज आहे, इन्वेंशन आहे, मूंखे लॻे थो कंहिं लेडीज़ ई कयो हूंदो। भई लेडीज़ खे विहांउ खां पोइ मंगलसूत्र पाइणो पवंदो। मोबाइल जेंट्स जो मंगलसूत्र आहे। लेडीज़ पतो कंदियूं आहिनि कि हुननि जो मुड़ुसु आहे काथे। हिकिड़ो साईं वेठो हो बियर बार में, घंटी वॻसि घरऊं, काथे आहियो? चई मंदिर में आहियां। चई मंदिर में आई त घंटी वॼाए ॾेखार। हाणे उहो काथूं घंटी वॼाए? बियर जा गिलास ई वॼाए थो सघे। त जिन जा मोबाइल वॼी रहिया आहिनि उहे पक पंहिंजी जालुनि खे घर में छॾे करे आया आहिनि। उन्हनि जी जालूं हर हर मोबाइल लॻाए तसदीक तसल्ली कंदी हूंदी कि प्रोग्राम में वियो आहे या ॿिए कंहिं प्रोग्राम में हली वियो आहे। इहो टेंशन आहे। मोबाइल वॼणु ॾियो, मूंखे कोई दिक़त नथी थिए। त मां ॻाल्हि पियो कयां कि मथों वारे दुनिया ठाहीं ऐं दुनिया में तमामु माण्हू ठाहीं, जेंट्स ठाहीं, हिकिड़ो माण्हू ठाहीं असां जहिड़ो। ॾाढो मज़ो आयुसि। पोइ भॻवान बि आराम सां सुम्हियो ऐं माण्हू बि आराम सां सुम्हियो। पोइ अलाए छा सुझियुसि हुनखे त हिकिड़ी लेडीज़ ठाहीं, माई ठाहीं। तंहिंखां पोइ उहो ॾींहुं आहे, अॼोको ॾींहुं आहे, न भॻवान आराम सां सुम्हियो छा पिया चओ तव्हां? मुंहिंजी एतिरी हिम्मत कि मां कुझु चवां तव्हांजे लाइ। अरे असां अगरि न हुजूं न त तव्हां किथां अचो आहे? असां जॾहिं सूर खयासीं न तॾहिं वञी तव्हां पैदा थियो। तव्हांजे सूरनि लाइ असां त कुझु कयो ई न आहे। कंप्यूटर मां सूर थियव छा तव्हांखे? हिकिड़ी ॻाल्हि मां ॿुधायां, तव्हांजी घुर्ज हुई कोन भॻवान खे। ओहो, इन जे करे पहिरियों असांखे ठाहीं, ओहो, जेंट्स खे ठाहीं, ओहो, तंहिंखां पोइ हे आइटम ठाहीं। अच्छा अच्छा अच्छा। हाणे ॿुधो, मुंबई हुजे चाहे दुबई, कंहिं बि ऑफिस में हली वञो, फेयर ड्राफ्ट खां पहिरियों त रफ ड्राफ्ट ई निकिरंदो आहे। ऐं हेड़ो रफ ड्राफ्ट ऐं हेड़ो फेयर ड्राफ्ट। वाह रे फेयर ड्राफ्ट।
अहिड़ो फेयर ड्राफ्ट ठाही, तंहिंखां पोइ भॻवान सभु कुझु ठाहिण ई विसरी वियो, पोइ कुझु ठाहे ई कोन भॻवान। अरे अगर असां न हुजूं न त तव्हांजे बुशर्ट ते बटण तक न हुजे, बटण त तव्हांखे ॾेखारियो हिकिड़ो। हिकिड़ी ॻाल्हि मां ॿुधायां, हाँ तव्हां अगरि लेडीज न हुजो त असां लटा पायूं छा लाइ? असां तव्हांजे सम्मान में लटा पाईंदा आहियूं, न त ई त असां जीअं हुयासीं उअं ई भला हुयासीं। हे सभु लफड़ा तव्हांजे करे शुरू थिया। लेडीज जो प्यार ॾिठो अथव, केॾो लेडीज जो प्यार हूंदो आहे। मां ॾिठो आहे प्यार। सुबुह उथंदे ई लेडीज पंहिंजे घोट जी खीसा तलाश कंदियूं आहिनि कि घणा पैसा कढणा आहिनि, घणा पैसा रखणा आहिनि। तव्हांजो प्यार ज़बरदस्ती जो। ऐं जेंट्स जो प्यार ॾिठो अथव, अॼु सीता, सुभाणे रीटा, परीहं बबीता, पोइ कविता। बस 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 बस, मां लेडीज जो बि प्यार ॾिसी वियो न, मुंहिंजो भ्रम टुटो। हिकिड़ी माईअ जो घोट गुज़ारे वियो, हाणे खणी वियसि दफ़नाए छॾियऊं त हो माई वञी करे क़बर जे मथां पंखो पई झलेसि। ॾिसो केॾो वेचारी इहो प्यार, पंखो पई झले तॾहिं बि ॾिसोसि। पूरी ॻाल्हि ॿुधंदी आहे? ॿुधायो। मुंहिंजो बि हां भरिजी आयो, मुंहिंजी अखियुनि में ॻोढ़ा अची विया कि प्यार हुजे त ईअं कि क़बर में दफ़न आहे मुड़ुस, तॾहिं बि पंखो थी झले क़बर में। मां चयो माता ईअं छो थी करीं? चई न, असांजे धर्म में रिवाज आहे कि पहिरें मुड़ुस जी क़बर जेसि तक सुकी न वञे त ॿियो विहांउ न करबो आहे। हे तव्हांजो प्यार आहे ज़बरदस्ती जो। ॾिसो ईअं न थींदो आहे, सभु लेडीज़ ईअं थोरी न हूंदियूं आहिनि, ॿियूं बि त आहिनि न लेडीज़। ॿियूं बि लेडीज़ ॾिठियूं। हिकिड़ी माईअ जो मुड़ुसु गुज़ारे वियो त 3 ॾींहं रोई रोई किन कयईं, सम्झाए सम्झाए थकियसि माण्हू, सम्झाए सम्झाए थकियसि, पर रोअण बंदि न कयईं हुन। ॾिसो पाण ई थो चए, वरी पाण ई थो ॿुधाए। हाणे वेचारी रोए पई त प्यार कंदी तॾहिं त रोईंदी न, ईअं ई छो रोईंदी? अरे पूरी ॻाल्हि त ॿुधंदी आहे। ॿुधायो। मां चयो माता छो थी रोई? 3 ॾींहं थी विया, रोअण वारा ॿिया हली विया, तूं छो थी रोई रोई किन करी? त हुन चयईं असल में अञा बीमे जा पैसा न मिलिया आहिनि। इहो आहे लेडीज जो प्यार ज़बरदस्ती। ईअं न थींदो आहे। ॾिसो जेंट्स जो बि प्यार कोई घटि न, मतिलबु अजीब हूंदो आहे। हाणे मुंहिंजी साहेड़ीअ मूंखे थोरी देरि पहिरियों फ़ोन कई ऐं मूंखे ईअं चई कि उन घोट उन खां कुझु सवाल कईंसि कि डार्लिंग अगरि मां मरी वञा पोइ तूं काॾे वेंदीअ, कंहिं वटि रहंदीअ? मुंहिंजी साहेड़ी वेचारी चईंसि भॻवान न करे ईअं थिए, मुंहिंजो न साहुरो न पेको। मां सोचां थी मां पंहिंजी साहेड़ी रीटा वटि हली वेंदसि, पर हेॾां अगरि मूंखे कुझु थी पियो पोइ तव्हां छा कंदव? ख़बर अथव छा थो जवाबु ॾेसि? चएसि थो भई तुंहिंजे इरादे सां त मां बि रीटा वटि वञा, पर तुंहिंजी साहेड़ी पद्मावत अहिड़ी सुठी आहे।